वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत में क़ाइद आज़म जी मज़ार ऐं नेशनल लाइब्रेरी बाबति अहम इजलास थियो आहे। इजलास में क़ाइद आज़म जी मज़ार जे चौधारी हद दख़लूं सफ़ाई ऐं सिक्योरिटी बहितर करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मज़ार भरिसां गैर क़ानूनी तौर इमारतुनि समेत ॿियो कचिरो उछलाइण खे रोकण ते इतफ़ाक़ कयो वियो। इजलास में मज़ार ते ईंदड़ शहरनि ऐं सियाहुनि लाइ सहूलियतूं ऐं रसाई बहितर बणाइण ते ज़ोर ॾिनो वियो आहे। नेशनल लाइब्रेरी जे रीजनल ऑफिस खे पाणी ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतूं फ़राहम करण जो फ़ैसिलो कयो वियो। लियाकत मेमोरियल ऐं नेशनल लाइब्रेरी जा मामला क़ानूनी तरीक़े सां हल करण ते इतफ़ाक़ कयो वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त क़ाइद आज़म जी मज़ार ऐं लाइब्रेरियूं क़ौमी असासा आहिनि, जिन जो तहफ़ुज़ गॾियल ज़िम्मेवारी आहे। आगाह कई पिया कि वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत में क़ाइद आज़म जी मज़ार ऐं नेशनल लाइब्रेरी बाबति अहम इजलास थियो आहे। इजलास में क़ाइद आज़म जी मज़ार जे चौधारी हद दख़लियूं सफ़ाई ऐं सिक्योरिटी बहितर बणाइण जो फ़ैसिलो कयो वियो। मज़ार भरिसां गैर क़ानूनी तौर इमारतुनि समेत ॿियो कचिरो उछलाइण खे रोकण ते इतफ़ाक़ कयो वियो। इजलास में मज़ार ते ईंदड़ शहरनि ऐं सियाहुनि लाइ सहूलियतूं ऐं रसाई बहितर बणाइण ते ज़ोर ॾिनो वियो। नेशनल लाइब्रेरी जे रीजनल ऑफिस खे पाणी ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतूं फ़राहम करण जो बि फ़ैसिलो कयो वियो। लियाकत मेमोरियल ऐं नेशनल लाइब्रेरी जा मामला क़ानूनी तरीक़े सां हल करण ते इतफ़ाक़ कयो वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त क़ाइद आज़म जी मज़ार ऐं लाइब्रेरियूं क़ौमी असासा आहिनि, जिन जो तहफ़ुज़ गॾियल ज़िम्मेवारी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत में क़ाइद आज़म जी मज़ार ऐं नेशनल लाइब्रेरी बाबति अहम इजलास थियो आहे। इजलास में क़ाइद आज़म जी मज़ार जी चौधारी हद दख़लियूं सफ़ाई ऐं सिक्योरिटी बहितर बणाइण जो फ़ैसिलो कयो वियो।